हुरूफ इल्लत हर ॿोलीअ में हर्फ़ ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हुरूफ इल्लत ऐं हर्फ़ सही। हर्फ़ इल्लत हरूफ इल्लत इन करे इल्लत माने बीमारी कमज़ोरी। जीअं त हे टई हर्फ़ जेके आहिनि न इहे हुरूफ इल्लत यानी इहे टई हर्फ़ जेके आहिनि उहे कमज़ोर, हिननि खे गॾु खणी हलणो पवंदो आहे। अरबीअ में इन्हनि जी हालत मटिजी सटिजी रहंदी आहे, इन करे हिनखे हुरूफ इल्लत चवंदा आहिनि। कंहिं बि हर्फ़ जो पंहिंजो सिर्फ़ु को बि आवाज़ कोन्हे जेसि ताईं उन ते को हुरूफ इल्लत अचे या त का हरकत अचे। हरकत कहिड़ी? हरकत ते असांजी हरकत ऐं इराब विधो आहे हरकत यानी ज़बर ज़ेर या पेश, इन्हनि मां का शइ हुजे कंहिं बि हर्फ़ ते या हुरूफ इल्लत हुजे तेसि ताईं हुनजो को बि आवाज़ कोन्हे। मिसाल जी ॻाल्हि, हुरूफ इल्लत आयो त लफ़्ज़ ऐं हर्फ़ जो आवाज़ ईंदो, या त उन ते को उन ते का हरकत या त उन ते का हरकत हुजे या त उन ते को हुरूफ इल्लत में को हुजे तॾहिं उन हर्फ़ जो आवाज़ निकिरंदो। पर उन जे लाइ चंद उसूल यादि हुजनि। हुरूफ इल्लत में पहिरियों नंबर उसूल इहो, जॾहिं बि को हुरूफ इल्लत ते का हरकत आई, जॾहिं कंहिं हुरूफ इल्लत ते का हरकत आई तो वो हर्फ इल्लत मां फिरी हर्फ सही थी वेंदो। यानी अगर कंहिं बि हर्फ इल्लत ते का हरकत आई तो हर्फ सही थी वेंदो। नंबर 2 उसूल, जॾहिं बि हर्फ इल्लत के लफ़्ज़ जे अॻियां आयो त उहे हर्फ इल्लत मां फिरी हर्फ सही थी वेंदो। मिसाल के हर्फ इल्लत के साउंड अलिफ, या साबिक़ में खैरात अंदर को उजार पना पढ़ने की तरह, अंदर जेको वो अलफ लफ़्ज़ जे अॻियां आयो आहे त वो हर्फ इल्लत मां फिरी हर्फ सही थी वियो। उन खां पोइ असां वटि आहे वाह। वाह छा आहे? हर्फ इल्लत आहे, पर अगर जेकॾहिं लफ़्ज़ जे अॻियां आयो त उहो छा थींदो? हर्फ सही। ये शाह साहिब शायरा त वारो वेरागन खे वेल में विसारे। चढ़तर तमाशो हे जेके बि वाह लफ़्ज़ जे अॻियां आयल आहिनि छा आहिनि? हर्फ सही। ॿियो हर्फ इल्लत आहे ये, वो दम हराम देवे यादि न को निर्मल पवंदो नाम अथई पैरंदर। तो ये छा आहे? हर्फ सही आहे। त हर्फ इल्लत जॾहिं बि उन्हनि ते का हरकत अचे त उहे हर्फ सही थी वेंदा, जॾहिं बि इहे हर्फ इल्लत के लफ़्ज़ जे अॻियां ईंदा तॾहिं बि हर्फ सही थी वेंदा।